दोस्तों हक़ मौजूद अस्सलाम वालेकुम साथियों। असां सिंध वारनि वटि पंहिंजे नियाणियुनि जो तमामु वॾो क़दुरु हूंदो आहे। असां पंहिंजे नियाणियुनि खे सतनि क़ुराननि सां तशबीह ॾींदा आहियूं ऐं नियाणीअ खे घर जी रहमत सम्झंदा आहियूं। तमामु भली ॻाल्हि आहे। सिंध हूअं बि जेके तारीख़ी तरह सां असां वटि उञाण मिलनि था पिया, जंहिंमें मोहन जो दड़ो आहे या जेके ॿिया सार आहिनि, उन्हनि मां असांखे ॾिसण में अचे थो पियो त सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे नियाणियुनि जी जेका आहे सा उहा उन्हनि वटि अहमियत रही आहे ऐं उन्हनि जो एतिराम कयो आहे। तंहिंजे करे इहा तमामु भली ॻाल्हि आहे। मां हिते हिकिड़ी ॻाल्हि जेका चवणु चाहियां थो उहा इहा त नियाणी रुॻो सत क़ुरान न आहे, नियाणी रुॻो मुक़दस न आहे। नियाणी जेका आहे उहा सभ खां अवल हिकु इंसान बि आहे। जीअं असां मर्द आहियूं या जेके मेल आहियूं, तीअं जेके औरतूं आहिनि उन्हनि खे बि बुख लॻे थी, उन्हनि खे बि तकलीफ़ थिए थी, उन्हनि खे बि ख़ुशी महसूसु थिए थी, उन्हनि खे बि ग़म महसूसु थिए थो। त इन नमूने सां जेके अहसास आहिनि उहे सभु अहसास जेके असां मर्दनि खे आहिनि उहे असांजे नियाणियुनि वटि बि साॻा ई अहसास मौजूदु आहिनि। ऐं इन नमूने सां जेकॾहिं का तकलीफ़ थिए थी पई त उहा साॻी तकलीफ़ जेका असांखे थिए थी पई, साॻी तकलीफ़ असांजे नियाणियुनि खे बि थिए थी पई। जेकॾहिं का बीमारी सीमारी आहे त बीमारी सीमारी में जेको दवा दरमल आहे उहो मर्दनि खे बि खपे, उहो औरतुनि खे बि खपे। उन सां गॾु जेकॾहिं कपिड़ो लटो आहे, जेकॾहिं जेके समाजी ॿिया वहिंवार आहिनि उन्हनि में बि उन्हनि खे उहे सभु शयूं खपनि जेके असां मेल खे खपंदियूं आहिनि, जेके असां कंदा आहियूं। त अक्सर असां ॻाल्हि त कंदा आहियूं त नियाणी सत क़ुरान आहे, पर थींदो ईअं आहे त अमली तरह सां असां उनखे उहो स्टेटस न आहियूं ॾींदा। ऐं घर में जेको सुठो पचंदो आहे सभ खां पहिरीं असां जेके मर्द भाती आहिनि उन्हनि जे हवाले कंदा आहियूं ऐं बाक़ी जेका बचत सचत आहे उहा नियाणी जे हवाले कंदा आहियूं। अक्सर इहो ॾिठो वियो आहे त नियाणियुनि जे सिहत जे मामले में बि असां तमामु घणा लापरवाह रहिया आहियूं। ऐं उन में जॾहिं नियाणियूं या जेके औरतूं आहिनि उहे तमामु बीमारी में ज़ईफ़ थी वेंदियूं आहिनि, वकोड़जी वेंदियूं आहिनि, तॾहिं असां उन्हनि खे कंहिं सिहत मर्कज़ ते या कंहिं डॉक्टर वटि ॾेखारण लाइ खणी वेंदा आहियूं। न त असां उन्हनि खे इहो घटि उन तवजो ॾींदा आहियूं। सभ खां आम जेको पासो आहे जंहिंमें असां सिंधिया माण्हू औरतुनि सां ऐं ख़ासि करे नियाणियुनि सां असां ॿिए खे ई रखूं था पिया, उहो आहे तइलीम वारो मामिलो, उहो आहे हुनुरमंदी वारो मामिलो। दोस्तो, वक़्त जी तमामु घणी तक़ाज़ा आहे त असां पंहिंजे नियाणियुनि खे जेका मयारी तइलीम आहे उहा ॾियारायूं, तइलीम ऐं उनखां सवाइ उनखे हुनुरमंद कयूं। यकीन कयो जेकॾहिं जेका नियाणी आहे उहा तइलीम याफ़्ता हूंदी, उहा हुनुरमंद हूंदी, उहा सॼो घर संभालींदी। ऐं मूंखे अफ़सोस आहे उहो इहो आहे त असां रुॻो सुघुड़ नियाणी उनखे चवंदा आहियूं जेका थांव धोए, जेका ॿुहारी ॾिए, जेका कपिड़ा इस्त्री करे, जेका मानी पचाए, असां सुघुड़ उनखे चवंदा आहियूं। इहा ॻाल्हि बि ठीकु आहे, पर उनखां वधीक जेका सुघुड़ जेका छोकिरी आहे या नियाणी आहे उनखे चवणु खपे जेका हाईली क्वालिफाइड हुजे, जेका वॾी हुनुरमंद हुजे ऐं उहा असां वांगुरु जेकॾहिं घर जो को भाती आहे उहो लख रुपया कमाए थो पियो त नियाणी 2 लख रुपया घर वेठे कमाए या पंहिंजे हुनुरमंदी सां या पंहिंजे इल्म इरफ़ान सां, पंहिंजे अकुल सां उहा कमाए त उहा वधीक जेका आहे सा बहितर ॻाल्हि आहे। ऐं इहो नामुमकिन न आहे, इहो हर हाल में मुमकिन आहे, पर इहो असां करणु कोन था चाहियूं पिया। असांजे साम्हूं जेका नामनिहात गैरत आहे उहा आड़े ते अची वञे पई। अक्सर करे मां ॾिसंदो आहियां ॿारड़ियुनि में त ॿारड़ी जूं तक़रीबन 98% या अञा सम्झो या पर 95 था कयूंसि, उनखे राइट थोरी ॾियूं था पिया। उहे जेके औरतूं आहिनि उहे मेडिकली अनफिट आहिनि ऐं हुनखे खाद खुराक सही न आहे, हुननि जो कपिड़ो लटो सही न आहे, हुनजी सिहत सही न आहे, कमकार तमामु घणो आहे, मारकुट घणो आहे, ज़हनी दबाव आहिनि। उनजे करे 100 मां 95% जेके औरतूं आहिनि उहे असांजो बीमार आहिनि ऐं उहे सिहतमंद न आहिनि। जेका बीमार औरत आहे
उन मां जेको जनरेशन पैदा थींदो उहो असांजो कहिड़ो सिहतमंद हूंदो, उहो बि ओड़ो ई हूंदो ऐं उनजी जेका ज़हनी सलाहियतूं घटि हूंदियूं उहो बि ओड़ो ई हूंदो। तंहिंजे करे वक़्त जी तमामु घणी वॾी ज़रूरत आहे त असां पंहिंजे नियाणियुनि खे न रुॻो जेका अकेडमिक तइलीम आहे उहा ॾियूं, पर उन्हनि खे असां सियासी तरह सां, समाजी तरह सां, अदबी तरह सां, इल्मी तरह सां, मज़हबी तरह सां उन्हनि खे बाख़बर रखूं, उन्हनि वटि उहो इल्मु पहुचायूं जेको असां वटि बि आहे। ईअं करण सां असांजे सिंध में हिकिड़ो वॾो इनकलाब अची वेंदो। तंहिंजे करे रुॻो ॻाल्हियुनि करण सां न, पर अमल सां इहे कम थींदा। मिसाल तौरु मां पाण इलाही 40-50 सालनि खां वठी करे स्ट्रगल कयां थो पियो त मुंहिंजे नियाणियुनि जे हिसाब सां ब्रेक थ्रू अचे। हिन वक़्तु ताईं इहो थियो आहे त मां नियाणियुनि खे तइलीम ॾियारी आहे, पर अञा ताईं मूंखे उहे तमामु वॾा रिज़ल्ट जेके आहिनि उहे मिलणु खपनि, उहे उन्हनि जो अञा मिलण जो इम्कानु आहे, पर अञा ताईं मिली न सघियो आहे। अलाह साईं चङा ई कंदो ऐं असांजी नियत साफ़ु आहे ऐं मां को बि अनफेयर मीन यूज़ न कंदो आहियां। मिसाल तौरु के माण्हू आहिनि जेके चवंदा आहिनि त बाबा हेतिरा लख रुपया ॾेई करे का नौकिरी वठायो, को कमु करायो। मां पंहिंजे ॿारनि खे, छोकिरनि खे बि चयो आहे त बाबा भले इहा नौकिरी न मिले, इहा उनखे मिले जेका हक़दार आहे, ऐं तव्हां पंहिंजे हक़ वारी शइ वठो, उनजे लाइ महिनत कयो त उते ब्रेक थ्रू मिलंदो। दोस्तो, नियाणियुनि खे इन थांवनि धोअण मां, इन्हनि कपिड़नि धोअण मां, इन ॿुहारियुनि ॾियण मां ॿाहिरि कढिजो। उन्हनि खे घर जो संवारींदड़ कयो ॿिए हिसाब सां। इहे जेके टके पैसे जा कम आहिनि इहे त असां कंहिंखां बि कराए सघूं था पिया। माने होटल तां मिली सघे थी, माने इहे लाइ असां पोर्ची बि रखी सघूं था। ॿुहारी जे लाइ असां को बि मर्द या का औरत सां उनखे असां हायर करे सघूं था पिया। ऐं इहे सभु जेके कम आहिनि इहे टके पैसे जा कम आहिनि। असांजे नियाणियुनि जी ज़िंदगी इन टके पैसे जे कमनि में तबाह बर्बाद थी वई आहे ऐं को बि उनजो पुरसाने हाल न आहे। अक्सर करे ॿारहाड़ी में जेके औरतूं आहिनि उहे उन्हनि खे बि इहे सभु कम, उन सां गॾु वरी गाह पठो, उन खां पोइ ॿार पालणु, ढोर ढगी, माल मां खीरु ॾुहाइणु, पोइ वरी इहे सभु कम उनखे करणा पवनि था पिया। जेके कम उन्हनि कमनि में उहा एॾी बिज़ी आहे, ओवर बिज़ी आहे, जो उनखे पंहिंजे सिहत जो ख़्यालु बि नथो रहे, न करे सघे थी पई। त दोस्तो, अचो त पंहिंजे सभ खां अवल असां पंहिंजे औरतुनि खे इंसान सम्झूं। औरत सम्झण खां अॻु में असां सम्झूं त हीअ बि इंसान आहिनि, हीअ असां वांगुरु इंसान आहिनि, जंहिं वटि बि इन क़िस्म जा जज़्बा आहिनि जेके जज़्बा असां सभिनी वटि आहिनि। त मुंहिंजो इहो ई पैगाम आहे। ऐं पंहिंजो ख़्यालु कजो ऐं पंहिंजे नियाणियुनि जो ख़्यालु कयो। अचो त उनखे तइलीम सां ऐं हुनर सां उन्हनि खे असां मालामाल कयूं। महिरबानी, लख थोरा।